हर सना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली क़ादरी। ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا شبيه له ولا مثل له ولا مثال له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وحبيبنا وشافعنا ونافعنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا نورنا ونور ربنا ومحبوبنا ومعشوقنا ومولانا صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وبارك وسلم تسليما كثيرا. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله يحب الذين يقاتلون في سبيله صفا يقاتلون في سبيله صفا كأنهم بنيان مرصوص. صدق الله مولانا العلي العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والذاكرين والموقنين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا ومحبوبنا محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته وبارك وسلم تسليما. بندے پروردگار امت احمد نبی صلی اللہ علیہ وسلم تو
सदारे चार यारम सब औलाद अली मजहबी हनफी दारम मिल्लते हजरत खलील ज़ेबाए गौसे आज़म खाक पाए हर वली शाहस्त हुसैन बादशाहस्त हुसैन दीनस्त हुसैन दीन पनाहस्त हुसैन सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद हक्का के बिना इला इला हस्त हुसैन आई बुलबुलान गुंजाए गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी दुरूद शरीफ सब्सक्राइब कयो असांजे चैनल जावेद भीमराई अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबना मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारक व सल्लिम तस्लीमा। मुझा निहायत ही करम फरमा बुजुर्गों मेहरबान दोस्तों प्यारा भाइयों, हमेशा ये दस्तूर मुताबिक मोरो शहर के अजीम शान ताज मस्जिद में जंहिंजो बुनियाद असाई अवां जे रूह जे राहत हज़रत अल्लामा क़िबला मौलाना साईं हाजी मोहम्मद उस्मान मक़दस आली जन रखियो ऐं सिलसिले जलसे शहादत इमाम आली मकाम क़ाइम कयो। इन ई मस्जिद में सदन शफ़क़त ऐं दुआ सां हर साल ही अज़ीम शान जलसो थींदो अचे थो। मुख़्तलिफ़ उलमा तक़रीरूं कनि था। साईं पंहिंजे जवानीअ में पंहिंजे सिहत जे हालत में टे कलाक साढा टे कलाक 4 कलाक ॻाल्हाईंदा गड़बड़ कोन कंदो पंहिंजे घर ॾही साईं खां बाद में वरी जुमे जे ख़िताब जा फराज़ साईं नाले मिठे जन सरजा वरी राधा जन जलसे में सदन काफ़ी दिलचस्पी आहे। उनजी तकरीर थी आहे, अॻिमें पीर सां वरी तकरीर थी आहे, पीर बि थी विया, फ़क़ीर बि थी विया, हाणे हकीर जो वारो आहे। दुआ कयो अल्लाह ताला मस्जिद के मदरसे के साईं के संदस बच्चन के हमेशा शाद ऐं आबाद रखे। सदन जारी कयल सिलसिलो सदन रोशन कयल शमा क़यामत ताईं मिठे मोहम्मद जी उम्मतन खे फैज़ ॾींदी रहे। मूं अलाह जे साम्हूं क़ुरान करीम जी हिक प्यारी आयत पढ़ी आहे जंहिंमें अल्लाह ताला पंहिंजे प्यार में उन निबाधनि जो ज़िक्र कयो आहे जन सां पाण मुहबत रखे। दुनिया में हर माण्हू कंदो आहे यार मूंखे अल्लाह सां मुहबत आहे, तूं चवंदे मूंखे मुहबत आहे, मां गुनहगार सां मूंखे मुहबत आहे, साईं वारा चवनि मूंखे मुहबत आहे। असांजो ॼाण सां पुठियां असांजो साईं महिरबान दिलसा वेठो आहे, दया जो गुलाम खुर्शा वेठो आहे, असीम शख़्सियतूं वेठियूं आहिनि, उहे चवंदा त असांखे मुहबत आहे। पर मसो तॾहिं आहे जो रब पाण चवे त मूंखे हिननि ॿारनि सां मुहबत आहे। ॻाल्हि ईअं आहे न? इहा तव्हांजी ॻाल्हि साईं नाले मिट खे पसंदि आहे। मां खड़काए धके ठोके पोइ ॻाल्हि कंदो आहियां। अब आया ॻाल्हि सही आहे, वॾे आवाज़ सां चओ। सब्सक्राइब कयो असांजे चैनल जावेद भीमराई। हितियूं छितियूं सभु भरियूं पियूं आहिनि। मदीने वारे महबूब जे वाकूं ॼरूं भरियूं पियूं आहिनि। कन कन जूं दिलियूं भरियूं पियूं आहिनि, पर तव्हांजूं दिलियूं ठरियूं पियूं आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। खुदावंदे करीम ने इरशाद फरमायो त मां अल्लाह जा के अहिड़ा बाना आहिनि, अहिड़ा बंदा आहिनि
दुनिया के तख्ते ते रहने वाला जिंदगी गुजारण वारा एड़ा सर्द आहिनि जिन सां अल्लाह ताला जी मोहब्बत मां उन्हनि सां प्यार कंदो आहियां उन्हनि सां मोहब्बत कंदो आहियां मौला उन्हनि जी सिफ़त कहिड़ी आहे वीचारा एड़ा बि दुनिया ते आहिनि ये ख़ल्क़ जो बेड़ो ॻोल्हे गुमराह करे तबाह करे था छॾीनि ऐं चवंदा आहिनि वॾा वॾा पहतल आहिनि वॾा दरवेश आहिनि एतिरा पहतल आहिनि जो शर्म कंहिं मुरीद जो गाबो सॼो न कंहिंसां बि मौला मोहब्बत रखी कंहिंसां तो प्यार रखी उनजी सिफ़त कहिड़ी आहे अल्लाह ताला जा प्यारा बानो रब्बुल आलमीन इरशाद फरमायो दुरूद मिलंदा हुआ त पढ़ो तुम्हारा का मरिया वाता अल्लाह सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लम अलैहि खुली पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत रखंदो आहियां जेके मुंहिंजे राह में जिहाद कंदा आहिनि सफ़ूं ॿधी बीहंदा लाइनूं लॻाए बीहंदा कतारूं करे बीहंदा एतिरी मज़बूती सां बीहंदा बुनियानुम मरसूस जब दीवारूं बीही वयूं आहिनि साली पैदा नथो थिए जो दुश्मन जे हमले खे ॾिसी हटी वञनि हटंदा न खटंदा भॼंदा न विझंदा का शइ न कंदा छा कंदा गुसंदा पर गुसंदा न सब्सक्राइब कयो असांजे चैनल जावेद भी मोराई कुर्बान मुंहिंजा हज़रत हुसैन था जंहिं मुहम्मदी दीन खे रौनक उन जो कयो आहे अल्लाह ताला फरमाए थो सफ़ा लाइनूं लॻाए बीहंदा कतारूं करे बीहंदा कतारनि में कतारूं हूंदियूं कोई ते में हटंदा भॼंदा न सुस्त न थींदा मूं रब्बुल आलमीन ताला बरकात उन्हनि सां मोहब्बत जो ऐलान फरमायो ॾाढो सुभान सैयदना इमाम आली मकाम हज़रत हुसैन असां सभिनी जे दिलि जो करार ऐं कई तो सुभान अल्लाह अजीब शख़्सियत आहे अजीम शख़्सियत आहे वॾे शान वारी शख़्सियत आहे कुर्बान हुसैन पाक तुंहिंजे कमाल खे ॾिसी जमाल खे ॾिसी जिहाद खे ॾिसी मैदान मैदान खे ॾिसी दुनिया जा बेदीन काफ़िर मुल्हिद मञा ते मजबूर आहिनि त वाकई मुहम्मद करीम जो दीन सचो आहे जो उनजा बच्चा हर में तमामु फरहान जा प्यार आया उहे ते हत्या करे सैयदना इमाम हुसैन हर लिहाज़ सां ॾेढे निहारियो अबे जे करे शान वारो राहो ॾाढा ॻाल्हायो तव्हां वेठल ते बि रहमत आहे पर बीठल जे दिलि खे छा जीअं बीठा आहिनि ख़ुदा करे त वरी क़यामत जी दिहाड़ी हींअर बीठा आहिनि ईअं मदीने वारे जो दीदार बीठे बीठे थी वञे इहा दुआ कंदा कयो अल्लाह जी वालाईंदा कयो अल्लाह जे दरबार अर्ज़ कंदा कयो इमाम आली मकाम अबे जे लिहाज़ सां निहारे त शान वारो आओ या न अबो केरु आहे हज़रत अली अल मुर्तज़ा जो के ॾाढा केरु हज़रत अली अल मुर्तज़ा हिकु अल्लाह जे वाले छा फरमायो आहे जब चिरागे हकीकत वजूदे अली है मोहम्मद के जलवे हैं रूहे अली में
तो ते मतलब जे जो गुंबदे खतरा जी हाथ दीजिए हकीकत वजूद अली है मोहम्मद के जलवे हैं रूए अली में सुभान अल्लाह निज़ामी शरीयत पूछूं था पूछूं तो पत जन क्यों पूछूं ब्रेक लगी जीवन में असांखे न छुड़ियल छॾियो आसास त ख़बर पइजी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह शान वारो हज़रत अली मुर्तज़ा वॾे शान वारो जो सुभान अल्लाह शिकस्ता का क्यों दिल हो ज़िक्र अली से मुअत्तर न क्यों जमा हो ज़िक्र अली से अकीदत नहीं ये बलक है हकीकत मोहम्मद की खुशबू है पूरे अली में करीम जा शेर एकरा शेर हूंदा आहिनि आईने ते वेही शापर वटि फोटो कढाईंदा आहिनि छा को कबो त जुती गोल उते पाण ओन थी वेंदो आहे ही अल्लाह जो शेर आहे जंहिंजे नाले सां अल्लाह ताला ॼाणे थो सभु कुर्बान केॾे शान वारो केॾी मोहब्बत वारो केॾे मज़ार वारो आहे अल्लाह ताला ॾेखारे ॿुधायो आहे त छा छा शान आहे दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि जो सिद्दीक को सफा के तो उस्मान फारूक हिल्मो हया के मोहम्मद की हिकमत के चश्मे है जारी खुदा की कसम कुफे तबुए अली में बाबू हुसैन बाबे जे करे निशान वारो ऐं अम्मा के सय्यदा ज़ाहिरा तय्यबा ताहिरा साजिदा आबिदा फातिला कामिला साइमा फातिमा जो अली मुर्तज़ा के दिल भराली रात वापा के घर में हलूं और हिकड़ी बेअदबी की माफी दी नमाज कया ऐ पुछे तो कही किबला मुझे दिल थी चवे अम्मा अतिया हला अम्मा कोया जो पर मुझे पैर के निशान दे पैर दींदा जो मां एतरी पर्दीदार है जो मुझे तक कभी नजर न पड़े पर मुझे पैर के निशान दे कभी नजर न पड़े नबी सुने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर्देदार न्यारी अरे दुनिया में पर माशाअल्लाह अल्लाह ने पाने जन्नत कयो अम्मा खातून जन्नत वाली सरदार रिवायत में दुआ क़यामत में हारो थींदो अल्लाह फरमाए मशर के मैदान वारो कंदे नबी होंदा वली होंदा गौस होंदा कुतुब होंदा अफसार होंदा औताद होंदा अबरार होंदा अखियार होंदा खुदा के कामिल वादा होंदा मुझे गुनहगार होंदा मुझे परहेजगार होंदा
अबसारकुम कंदे हेठ कयो या अल्लाह छान जा फरमाया दीदो अमा की खबर काने का मुझे बोला बुधा अज मुझे मोहम्मद यानी फातिमा जन्नत पाजी बाबे मोहम्मद करीम के मदीने वाले दासियत के साथी जन्नत दे बनी रही है सरदा सदे सवारा कंदे हेठ में मल्ला कदी खातून जन्नत में गा पदी बनी पर दुआ परहेजगारी तकवा इबादत हजरत सैयदा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा अम्मा है अली मुर्तजा साहबवा मिठो मोहम्मद नानो नबी सुनो राजा यही शान दी कमी आएगा शान दी कमी दादा सही खुदारी कसम सजो घरानी अजीबा सजो घरानी प्यारा सजो घरानी शानवारा जितना सब जे जाती कि वे तो हर शे निरालिया हजरत हुसैन इन हर लिहाज निराला पर हुसैन जो वजूद अल्लाह के मोहब्बत में निराला मोहब्बत खुदा दी हुसैन में इबादत हुसैन में सखावत हुसैन में शुजाअत हुसैन में कुरान की तिलावत हुसैन में इल्म हुसैन में इश्क हुसैन में सब्र हुसैन में शुक्र हुसैन में खुदा करना हुसैन जो वार वार मुझे लगे मोहम्मद पे जो मजहर लगो दो नाले बिठो जरो नालो बिठो तेरी तबीयत बिठ जाओ शुक्र अल्हम्दुलिल्लाह दादा दादा करो ये वही अल्लाह पारा करू मुल्ला होगा चाहे कि अल्लाह ताला अखलाक रिनवा दुआ तो अल्लाह खुश रखे आबाद सुने नबी करीम के बचड़े शहीद करबला के जिक्र के करबला ने मैदान तैयार करी मां थोड़ो सा अति वची हला नहीं तो हारो गुजरे हुआ यार की रात पईया यजीदी जालिम इमाम ने पाक के सब्र से घेरा करे भी रहा मक्का को नबी वने या नबी वने इंसान निहाई में अंदर का अज़ा आहे न रद आहे न रिया आहे न आग घोड़ा आहे न जन्नत का हिसाब होता है कनो थाले के साथ आवाज करके यासीन वल कुरान हकीम भाई मुझे समझा है अजी तेरी मोहम्मद जब का वो इजाज के अंदर नहीं हाफिज मोहम्मद हुसैन नाले में से मतलब उस्ताद था उन्हें जो से इमाम ने जिक्र से किताब हो जी उन्हें यार करे छली मुंह बिस्मिल्लाह करे लिखना शुरू कयो से सब पढ़ते किताब लिखो तब तकब्बुर न हो गया कुरान की किताब में कहां के एतरो मवाद न लगो जो गुनाहगार है ने लिखो पढ़ी दिसो हुसैन के जमल का वफा शहादत आई हसन के जमल का शहादत आई जिक्र पढ़ो तो बच्चा के तरह न देते तरह की मिलवा रहा सिलसिला आया ऐसोरी बादशाह पीर जो नसब ये तो मिले मोहम्मद करीम ने बचरन था खुदा करे पढ़ो ऐ ईमान से तरक्की की ताकत से चल होते शरण सोना ये ना किताब तो दोनों के साथ के तरह मुजाहिदा हो असने करीब सब के करो क्या नारा बंद करो टाइम छोड़ो हरी कुदरती तो वो साल खूबनी तो मौलाना बात तो देखो ये नारा करते हर उनका मदीने वाले की तकरीर से सोने और सायनी साहब के नाम गुरु करो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह अब स्टेज का जो मुझे शागिर्द हो पहली बार देखा पीला बदेला आपकी तरह सब जो सोच बच्चों खाया दावत हुसैन जो जिक्र मौजूद है हसन जो जिक्र मौजूद है दुरूद पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह इमाम अली मकाम अली बशर यानी कि अल्लाह जो कुरान पढ़ो क्या पढ़ो कथा गाल है तो मत सजा भला
तिलावत रब जी इबादत मिठे मोहम्मद दुरूद जी तवारा ज़िक्र जी पुकारा सब्र जो जहान बोलियो आहे घोट रहमतुल्लाह अलैह और सब्र के बयान कंदे हमें तो सब्र आई शुक्र के हथ कयो मोहन पिली अचे पान पाने बदन पट्टियों मैं तुझी भाई जोगी थिया तम छद तमाम गोला जे गोलन जा तन जो थी गुलाम सब्र जे शमशीर कर कीने के कतलाम तना जा तुझो नाम लिख जे लाहौत में सब्र जो जहाना खामोश जहाना बर्दाश्त जहाना सुबह सलाम यजीदी कुत्ता भिरिया सुनियो असांजो अकीदो हक़वार जो अकीदो सच्चवार सही अकीदो असांजो अकीदो तो हुसैन हक़ सच्चा सहीया यजीद पलीदा सालिम जहन्नम जे कुत्तन मां हिकिड़ो कुत्तो टाइम कोडी नथा के शेर ॾाढा ॿुधाया पर टाइम थोरो मां छा कयां वरी साईं खे 20 मिंट कंदासीं त टाइम खणूं ॾी सुभान अल्लाह सुभान अल्लाह कपूर खां ख़ुदा बचाए जनरल स्टोर जेकी पाण इमाम अली नफ़्स में जरा सुबह जो अकाल कजन त यज़ीद बेदीना तो यज़ीद मुल्हिदा यज़ीद एडो सालम चाहे अल्लाह जे दीन जेला हर हुक्म के ठुकरायो इंतहाई पलीद पर प्यार छा कर मुझ पे उस्तरा कांधे पे बिस्तरा देखा कर जो ये डॉक्टर हाँ देखा कर इन्होंने तहरीक हलाया हुसैन उन्नाथ अमेरिकी जंग यजीदी सारता समय कमान के जन बाबा पढ़ो यजीद हक दो इमाम हो यजीद हेरो हो खुदा पनाह में रखे ये सब तरह साचल करे तो जी सुनने दी संतान तस्दीक बियता नरम रबी हुआ माथे कर बैठो हुआ तरह का तो हे करे दिखाई न अब आप बिस्तरे बंदर छा दव कदे शियन जे इमाम बारगाह में जाए छो ये वजन का हेदरी डंडा फीस भला सुन्नी के मस्जिद में सारी खलीफा कौन छो उन्होंने के खबर सही है क्या खरीद कर सब लाहने कैसे अंदर की टोकरी दे कैसे नौकरी दे कैसे छोकरी दे कैसे काबीशे दे दारी न करो तुझे मजहबी खैरत के नाकारी था खुदा जो कसम तो वे कैसे अगला ही न कर मां तो अगला ही न सोचवा जे तो अल्लाह जो गुस्ताख जे तो नबी सोने जो गुस्ताख जे तो सहाबा जो गुस्ताख जे तो इमाम जो गुस्ताख तू भी पार छले पे ही रही न तो धिक्का खाई मरी बनी पर तो भी मुस्की का देगा अरमान थी तो आज तो मां तो अब्दुल की बहुत दरबार है बची साईं फरमाए तो दूर तनी खालत जंजी नाहे महर मंदिर दे दूर तनी खालत जंजी नाहे महर मंदिर दे पकात में पापिन खा परे पराहा अद छांग तनी जी छद एक धमनर मुखार चरण वहाबी पे तो अच फिर भी छाड़ शिया पे तो उड़े भी हुन दे नहीं गई तो से पाए ताबा विचार पक्का पर तम फाटे तो बोलाई मरी तो ने वीडियो फिर सब सुनने वाले सब से क्या है अगर मजहबी दर्द ना है जज्बो ना है जोश ना है हिम्मत ना है खुदा जो कसमात मैदान में निकली पई न तो ये भजन जिसकिया के रसूल सी भजन हुआ है अल्लाह के रसूल को सजा के बयान नहीं किया इमाम हक जो इमाम
चो हुसैन आज हाथ मथे खड़ी हुसैन सच्चा जो इमाम रहबर हुसैन पीपर हुसैन मुर्शिद हुसैन अल्लाह ताला के महबूब जे कुलम जो सवार हुसैन सुबह जो सवेर यजीदी आया सच्चन के परदेदारन के उठन दे विहारिन था मुझे मोहम्मद के प्यार नियारन के उठन दे विहारिन था इमाम पाक दे तरह के नेज़े के चोटे दे रखन था क्या शहीद न तरफ खड़ी हलन था जने करबला के बेटा न खान धन था छो बचन तक कह देख मेरा ना शक्का किथे इमाम हुसैन जो सीनो किथे हज़रत अली अकबर पियो किथे हज़रत कासिम पियो किथे हबीब करीम दादा बजरा जान किथे साथी जान खुदा जा गानो इमाम हुसैन जी भेन हज़रत ज़ैन वसाइल यके अकीदत बनी हासिल करी नाल मैदान खड़े खड़े राशन दे निहारी दे ऐ मदीने वाले महबूब के सजदा दी करे वनाती गया जद्दा या खैर मुरसली हुसैन का मकबूल व नस्र कज़ायु ओ नामा सजदा दी करे हुसैन जे चप्पल के कुछ मिली दो है जेके पाक ज़ुबान मुहम्मदी दे सिंगो खटक रात सुभान हबीब और हुसैन जी समझा के तो हसा करे छजातन किथे पैर पियोआ किथे मां भैया किथे गोश्त जा कटा हबीब तो के सजी तो कह के सदीदा दीदार दिया जरन तीन शहीद ने पाक दुश्मन जो वीते वीते तेयार हलंदे करबला करबला का निकली ऊफे में आया इतनी तैयार गवर्नर कुछ टाइम रहायो वरी दिमश्क दे आया यजीद पदीब के दरबार में जागो था राजा लड़ा जागो था सलाम करो सल्लल्लाहु अलैहि तख्त रखियो इमाम पाक जे रखियो नबी रखायो मुझे महबूब जो परदेदार ने पासे के पटते वेठो आहिन इमाम ज़ैनुल आबिदीन बीमार वेठो वो इमाम ज़ैनुल आबिदीन चाहे मदीने वाले के सद कया मदीने वाले के अजा तो है या रहमतल लिल आलमीन अदरक ज़ैनुल आबिदीन या रहमतल लिल आलमीन अदरक ज़ैनुल आबिदीन महबूस ऐद ज़ालिमीन फिल मौक़िफ़ी वल मुज़दहम वो ज़ैनुल आबिदीन वेठो पचारे था परदेदार वेठो इमाम पाक के तरह के थाली में रखन था यजीद के हाथ में लकुड़ा और लकुड़ खड़ी इमाम पाक के चप्पल से धक्का दियो है ऐसा करे इमाम यजीद इमाम सोने का चप्पल उतार करके इन लकुड़ा सा धक्का दो है नबी से जो सहाबी वेठो सदे जो यजीद एर फरक दई बका लखन परे कर अंधो नदी खुदा तो कसम इन हुसैन जे चप्पल के मुंह अखिर ना ॾिठो हो त मुझे मिठे मोहम्मद करीम चुमियूं ॾिनियूं हो प्यार ना अरे जिते मोहम्मद जी चप्पल लगा उते लखन हाणे जो शर्म नथो अचे यजीद जो मारा चले दो मां तुम वो तो कबूल पर राज़ी करूं रब जो रसूल इमाम आली मकाम के दिखे कर मोहब्बत हमारी हनिया जागो था समझो लगा के वो इच्छा के डबल पानी थी घरवाले के न्याय रखे सही मुंह को न चयो हो गवर्नर के तई कर करे बैठो हाने तमा दुख जो इजहार कयो कारा कपड़ा पायो मथे में मिट्टी विझो मुंह ते कंबा हणो
उनखे ॾेखारियो कसीं बेलोही आहियूं जॾहिं यज़ीदी घर में अकाल वेठी आहे पहिरियों मातम यज़ीद जे घर में जो आहे मुंहिंजे दिल पर हबीब जी प्यारी न्याणी हज़रत सय्यद ज़ैनब निहारे जैसे ओ ज़ालिमो अंतुम ख़ज़लतुमूना व अंतुम क़तलतुमूना व अंतुम तबगूना अलैना अमां के परेशान बनायो अमां के शहीद करो हाणे रोज़ तुम्हारा था अल्लाह का तो क़यामत ते रोंदा रहंदो पिटींदा रहंदो मथे में धूल सवार रहंदो उतां के तबाह पाक करे छॾींदो मुंहिंजे हबीब जे न्याणी जी दुआ क़बूल आहे कबूल अलिया हटे यज़ीद के माहम से मरी तबाह थी पैसनि जे लाइ माशिदो दी अखलाक का सही कोन को तो गुनाह करे रखूंगा जो क़यामत में कब्र जो निशान कोन हूंदी ऐं आहे बि कोन ॾिसो किथे यज़ीद कब्र निशान आहे आहे त सही जर कुत्तो मरी लानतिया तजल्ला खुदा हबीब जे दरवाजे जो सिकाय अल्लाह हबीब करीम दा उम्मतियो इमाम अली मकाम जी फेर परदेदार वेठिया यज़ीद ने हारे इमाम ज़ैन आबिदीन दे ही केरा इमाम हुसैन दे निहारे अम्मा दिन सारा फरमाए थी केरा कौन तो सुञाणी ये न मूंखे ख़बर कान्हे चाहे तो केरा अम्मा फरमाए थी शेरे खुदा जो शेरा क्या शेरे खुदा जो सुभान अल्लाह इमाम दिन आबिदीन के यज़ीद मथे उठारे नौकर के दिन दर्द वॾो आया नंढो आहे बाल आहे या न कंहिंखे बि लॻे त बाल जवान आहे अम्मा साहिब थी छो थो ॾिसी ही भला जे ज़िद आहे त पोइ इनखे जो जहिड़ो छॾियां इनखे तूं कुही न सघंदे कतुर करे न सघंदे तुंहिंजे वस खां ॻाल्हि ॿाहिरि आहे मोहम्मद करीम मूंखे ॿुधायो हो मुंहिंजे दिल सां हसन भाउ खे ॿुधायो हो त तुंहिंजो हिकिड़ो बचो बचंदो हुसैन जंहिं क़यामत में हुसैनी सैयद हलंदा रहंदा ॾाढी थो दिलि मुआरी थी चई चवां त तोखे अहिड़ो खणी मदीने वारे शान ॿुधाया जो सुबुह थी त बि करण मां क़ुरान जा काका था निकिरनि नबी करीम जे बचे जो शान ॿुध हुसैन जो शान ॿुध दिल आबीर जो शान ॿुध हबीब जे प्यार जो शान ॿुध असांजे मथां रब जा वॾा ihसान आहिनि जो सहाबनि खे बि मञीदा आहियूं इमामनि खे बि आला हज़रत छा फरमायो त तो अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे रसूल अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे रसूल अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे रसूल नज्म है और ना है इतरत रसूलुल्लाह की जो एक करमती रब्बा करीम जा पर मेरे खुदा के दिस मजबूत रह अकीदे में कट्टर दुनिया जा फायदा न सोच ताल्लुकात न सोच ये दुनिया जा फायदा सोचे हाँ हुसैन पाक ने दान मनाया जो सुभान अल्लाह इमाम ज़ैन आबिदीन के छड़े छोड़े अम्मा तान वेठिया यज़ीद पंहिंजे कहण ते दुनिया जो हुकुम मलामत मुझुआल क्या थो मुस्तफा जा नजमा सदा ॿुधायो छा खपेव साईं जो असांखे कुझु न खपे हिकिड़ी शइ खपे थी असांखे मूं कर दे त मदीने पाक वञूं किथे वञूं नथो ॻाल्हाए किथे वञूं दुआ घुरंदो रह मदीने लाइ दुआ घुरंदो रह हिकु अल्लाह जे वाणी छा फरमायो आहे तो मांग ले चश्मे तर मांग ले अल्लाह का आलिम अखियूं घुर लेकिन मदीने वाले जे इश्क में रोंदियूं रह छा घुर मांग ले चश्मे तर मांग ले अपने आका की मीठी नजर मांग ले मुस्तफा की निगाह जो सुभान अल्लाह आज राकेरी दुआ करूंगा
मदीनों में मांगले चश्मे तर मांगले उनकी मीठी नजर मांगले अपने आका बुधाया शेर बुधे मते थाना तो बुधी झूठी को सदमा सकते अपने आका अपने मौला जग के वाली सबके दाता अपने आका अपने मौला की नगरी में घर मांगले मांगले का मजा आज की रात है मांगले मांगले मैदान में देखो भाई शहीद जो भगत देखो आज तेरे साथ मौला जिंदगी की खबर ना है वीजा सुनती वने तो मदीने की वीजा मिला मदीनो मदीनो मां खुदा करे इसको आमीन अम्मा खान अल्लाह के दीन देना फरमाई दी गई ओ यजीद मुझे भार दे बीमार ज़िल आबिदीन दे निहार के रोज़ई कमज़ोरा मुझे बच्चे के तकलीफ ना दे असा के जो कुछ न खपे जादो था असा के ही मेहरबानी थे जो मदीनी सलामत सां पुॼूं हिन खे बि टको पियो शर्म पियो हो त बेशर्म पर कॾहिं कॾहिं बेशर्म शर्माईंदो आहे ॾिसो जेकी चओ सो ॼाण सोन ॼाण चांदी ॼाण कपिड़ा ॼाण जेकी कपिड़नि जा बुखिया न आहियूं सोन जा बुखिया न आहियूं चांदीअ जा बुखिया न आहियूं ॾिस सोन ते सोन चांदी कपिड़ा ॾे थो इमाम हुसैन जे बचन सां हिकिड़ो फौजी अॻुमान गॾिजी हलियो आहे सिरनि में जेके आहे दुनिया खे ॾेखारींदा वञो मदीने पाक में पहुताल पर देता जन फौजी खे दबा पीजा कटो न मंजा अमर को कम्मा हमेशा हाकम्मा असांजी आदत आहे जेको असांजी ग़ुलामी ॾींदो आहे उनखे न हिते छॾींदा आहियूं न अॻिते छॾींदा आहियूं न हिते छॾींदा आहियूं न अॻिते छॾींदा आहियूं मुंहिंजे महबूब जे बचड़े में सोना ज़ेवर चांदी कपिड़ा जेके यज़ीद ॾिना तूं खणी वञ असांखे ज़ेवर न खपे मुंहिंजे मोहम्मद जी महिरबानी खपे मदीने पाक में आया मदीने पाक में इमाम पाक सिर खे खणी आया हाणे टे रिवायतूं आहिनि त इमाम सुहरी जो सिर किथे रखियो वियो हिकिड़ी रिवायत जन्नतुल बकी में हज़रत इमाम हसन जे मज़हर में रखियो वियो ॿी रिवायत मोताए करबला में इमाम पाक जे सर खे मिलाए रखियो वियो ॿी रिवायत मिस्र जे पासे अस्कलान जे नाले को शहर इलाइक़ो आहे उते रखियो वियो सही रिवायत इहा आहे अस्कलान में कुझु साल रहियो उन खां बाद में बादशाह पैसा ॾेई अस्कलान खां मोकल वरिती आहे इमाम पाक जे सर खे वरी मिस्र में खणाए वियो आहे अञा ताईं मिस्र में रखियल आहे उते मज़ार ठही पई आहे ख़ुदा जा कामिल वली फरमाईंदा था हुसैन पाक जी मज़ार जेका मशहद करबला में न मदीने में न मिस्र में ठही पई आहे उते जॾहिं वेंदा आहियूं हुसैन अहिड़ो त सखी आहे जो राति जो ईंदड़नि खे दीदार कराईंदो आहे हिकिड़ो वली कामिल लिखे थो हुन किताब में सभु लिखो कमाल लिखे थो हबीब करीम जो कामिल वली आहे उहो वियो इमाम आली मक़ाम जे हुन मज़ार ते जेका मिस्र में आहे मिस्र शरीफ़ आहे वेही सलाम अलैक या हुसैन बिन अली इब्न रसूलिल्लाह अली जा बचड़ा मुस्तफा जा बच्चा तोरे सलाम सलाम अलैकुम जवान वालेकुम सलाम या फलान बिन फलान ओ फलान या फलान तो दे सलाम जेरो आया मुअल गाला गाला जेरो आया खाली तो ना काफिर है जो हसनैन का मातम नहीं करता तो शादी तो करे तब भर में तो हाथ शख्स दीन जनो गाती उन्हें तो ये रखा ये तमा काफिर है जो मुनकिर हो हयाते शुहदा का हमें जिंदा जावेद का मातम नहीं करते हुसैन जिंदा चाचा हुसैन जिंदा हुसैन अब
वला इल्ला तशउरून। बीजा के साथ फरमाए वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाह अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। शहीदन के मुअल चओ बिन, मुअल भायो बिन, मुअल समझो बिन। शहीदन की शहादत कंहिंजे ज़रिए मिली? मदीने वारे जे फेर सां। कंहिंजे हथ में मिली आहे? मदीने वारे जे फेर सां। हाणे हिकिड़ो माण्हू चवे थो जाम साहब खे त साईं फेराज फुल जो वहे, फुल चवंदा आहियो न फुल, फेराज फुल जो वहे पर दरिया में पाणी जो ढुक बि कोन्हे। इहो सही आहे? हिकिड़ो चए थो त साईं मोरो जे ताज मस्जिद में पिछली फर्स्ट क्लास में हली साईं मौलाना क़िबला हाजी गुल मोहम्मद मददुल्लाह जन, साईं शबीर अहमद जन, साईं जो मासूम साहब जन, सभिनी जी कोशिश की फर्स्ट क्लास प्रोग्राम लॻो तो शानदार अदा कया। हिकिड़े पासे नज़र जी ललकार रही, ॿिए पासे हुते इश्क जी पुकार रही, राउत जी कमाल रही, आलीशान बिजली हुई, पर ओ मथां कुंड खां का बिजली आहे ई कान। जागो था सजो या कूड़ो ॻाल्हायो त सही, सही या ग़लति? मां चवां थो हिकिड़ो माण्हू चए थो शहीद ज़िंदा आहिनि, क़ुरान चए थो ज़िंदा आहिनि, जहिड़ा आहिनि पर नबी साईं जहिड़ो कोन्हे। इहो ग़लति या सही? ॻाल्हाए अल्लाह जे क़ुरान करीम जी आयत वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन। इन जे तफसीर में अल्लामा आलूसी बगदादी रहमतुल्लाह अलैह रूहुल मानी वारो लिखे थो जो त नबी करीम जी ज़िंदगी आहे तॾहिं जहान ज़िंदा वॾा सावा आहिनि, माण्हू जहिड़ा आहिनि, पखी उॾामनि था, जॾहिं मिठो मोहम्मद ज़िंदा 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 जे नबी ज़िंदा न हुजे हा त काश ज़िंदा हुजे ई कान। नबी ज़िंदा अज़दार खां मथा छुपाईंदा, नबी ज़िंदा तू ज़िंदा है वल्लाह, तू ज़िंदा है वल्लाह मेरे कृष्ण आलम से छुप जाने वाले। तो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नबी के नाम मतियो हजरत इमाम पाक हेसर के रखियो वियो आहे। हाणे ज़ाहिर में छल मिलंदी आहे, ज़ालिम खे मोहनत मिलंदी आहे, फुर्सत मिलंदी आहे, उहो फूकिबो आहे चांदरे वांगुरु त मां अहिड़ो आहे, अहिड़ो आहे। कुदरत वारो ज़ालिम खे पकड़ींदो आहे। हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदुसि, तकरीर दे पूरो थींदी तो हबीब करीम जा आशिकाओ मदीने तैयबा में किताब मिलियो नूर अबसार अल्लामा मोमिन शब रंजी रहमतुल्लाह अलैह जो वो लिखे थो जो हिकिड़ो शख्स रहमतुल्लाह जो तवाफ़ पियो करे ऐं बाप घुरे त मुंहिंजा मौला मूंखे गुनाह बख़्शो करे पर सम्झा थो त कोन बख़्शींदे। छाजो चवे गुनाह बख़्शो करे काबे में हथ कान गिला करी चाहे तो मौला मूंखे गुनाह बख़्शो कर पर सम्झा थो त कोन बख़्शींदे। हिकिड़ो बुज़ुर्ग आहे सुलेमान मश फरमाए थो त मां काबे जो तवाफ़ पियो कयां में जो चवां त बेअकुल्ला चरियो आहे दिमाग़ सही न आहे काबा में ॾिठो आहे ऐं माफ़ी जे मिलंदी सम्झा थो कोन बख़्शींदे। थोड़ी देर गुजरी आहे वरी जो चकर जो चकर सत चकर कर बेगा थिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मां जीवन को मां बाह मां ऐसा मथे थी जीअं खां उमर में आयो अरे चयो है दिमाग़ ख़राब थई फिरी तो काबे में हथ कान खिलाफ में चई थो त बख़्शो कर पर सम्झा थो कोन बख़्शींदे। कहिड़ो गुनाह कयो अथई चवंदा मूंखे परेशान न कर पासे ते वठी हल त पोइ दर्द जो दास्तान ॿुधायां। मूंखे पासे ते वठी आयो आहे जेको ॻाल्हि हुई आहे त जॾहिं करबला में हज़रत इमाम हुसैन शहीद हो त मां यज़ीदी लश्कर में भर्ती थियलो रात जो इमाम साईं जी शहादत खां पोइ रात जो
यज़ीद असांखे हुकुम कयो दिमश्क जे शहर में इमाम जी सिर मुबारक वरती आहे टिन शहीदनि जा सिर बि आहिनि तंबू लॻाए थो ॼाण चओ के निशान आला लॻी विया कनाकूं लॻी वियूं अवां सिर ते चुंगी ॾेई बीहो सिपाही आयो हुकूमत जा मुलाज़िम आयो मथां पोइ वेठो अचे मां बि उते वेठो हुउसि दिलि खे निंड खणी वई मूंखे निंड कान आई मां ॾिसां पियो उन शानदाने जे भर में हिकिड़ो आलीशान कुदरती तरह मैदान ठही वियो आहे हिकिड़ी कुर्सीअ ते रखी आहे आलीशान कुर्सी आहे मथां हिकिड़ो ककर भरिजी आयो आहे उन ककर वारे मां आवाज़ आयो वो अल्लाह जा नबी हज़रत आदम लही आहे कंहिंखे सर जो हज़रत नथो जवाब ॾे हज़रत बाबे सां वीचार ॾाई सां साईं 4 रंधो निकिरियो 4 रंधा चवंदो आहे त ही जेके इंसान आहे सर में भोला ऐं बांदर ऐं ॾिठा उथियूं खोड़े 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 उथी विया तूं इहे तो कोन थो सम्झी न ॻाल्हा इहे तो कोन थो चवी न खुदा बचाईंदी आदम अबो आहे आदम लही आहे हज़रत आदम लही आयो आहे 70,000 मलाइका गॾु आहिनि उन कुर्सी ते वेठो आहे वरी ॿी कुर्सी आई आहे वरी ॿियो ककर आयो आहे आवाज़ आयो हज़रत नूह लही आयो वेठो आहे वरी ॿी कुर्सी आई आहे ॿियो ककर आयो आहे आवाज़ आयो हज़रत इब्राहिम लही आयो कुर्सी ते वेठो आहे चौथी कुर्सी आई आहे आवाज़ आयो हज़रत मूसा लही आहे ईअं नबी ईंदा हुआ 1,24,000 कुर्सियूं आहियूं सभई नबी वे हीरा नूरानी नज़ारा लॻी विया ज़माना के अञा बि शख़्सियत जो थोरी देरि गुज़री अहिड़ो तक कराए जो सारी दुनिया खे भरे आयो सक थियो तो नबी जा नबी छा मोहम्मद अरबी ॿाहिरि निकिरी विया नबी सर ॿाहिरि निकिता अंबिया उथी इस्तक़बाल था कनि सुभान महबूबा नबी सुनो त नबी आहे बेटा समय तो जोड़े जोड़ जहां नबी पार कई परवार आबी हामी हाशिमी सरदारे सरदार तुम्हें सहाबन सत्य में मज मस्जिद मनियादार चारई जना जो धार वह दादा हबीब अंबिया विशान असहाबी विशान नूरानी दुश्मन लगे पैवल आसको जिसमें चंद्रे जो जब किल्म सीधो आ ये हिकिड़ो टुकड़ो विछा दी दो मदीने जे वीर पंहिंजे पाक जेल ते संदरो मथो आ हथ में तलवार खणी आ और मलाइको मुंहिंजे हुसैन जे दुश्मननि खे वठंदा जेके हाँ ॾिसां जो त नबी उन्हनि खे तलवार सां क़त्ल कंदा था वञनि ख़तम कंदा था वञनि नबी साईं खे जिब्रील चयो त क़बिला हज़रत यहया नबी शहीद हो त उनजे बदिले में अल्लाह ताला 70,000 माराया हा तुंहिंजे दिल पर हुसैन जे बदिले में 70 लख मरंदा हुसैन जो एॾो अज़ीम मर्तबा ख़ुदा जे दरबार सभिनी खे सदा पई मिले वो जेको से महाबिल सां जो हिकिड़े मलाक मुखे जे बाह खां वरितो जेके हालतूं कभी पाक जे दरबार में पेश थी मूं रोई ॾिनो दाहूं कयुमि साईं मां ॿियो न आहियां पर ॿियो न आहे त पोइ ज़ालिम जे सिपाहियुनि में शरीक छो थियो आहे मुंहिंजे बचे त तलवार छो थियो बीठो आहे नबी कई वञी ज़माता बरकात कारनि जी मूंखे लमात दो है त मुंहिंजूं अखियूं अंधूं थी वियूं अखियुनि मां रत वहण लॻो आहे अंधो थी वियो हा उन ॾींहं खां पोइ ख़बर कान्हे त जहान छा आहे अहिड़ी गर्दे में पहुतो आहियां रोहां पियो त अल्लाह से मूंखे गुनाह बख़्श कर त सम्झा थो त तूं न बख़्शी वई जीवन रुॻी लंबाको लॻी वियो ॾिसो कि हा इहो थियो जो नबी साईं जी ज़ात बरकात वेठा हज़रत आदम चयो कि बिना अभां जेतिरो हिते हुसैन जो दीदार कजे सीए जे मथां हले बीठो हुसैन पुट मुबारक थी तो मुंहिंजे नाले मोहम्मद जो दीन मल्हाए ॾेखारियो वरी हज़रत नूह आयो वरी हज़रत इदरीस आयो वरी हज़रत शीस आयो वरी हज़रत हूद आयो 1,24,000 नबी आया दुनिया जो कटो थींदो आहे माण्हू मरी वेंदो आहे मोरे में मरियो त मोरे वारा ईंदा दौलतपुर में दौलतपुर वारा ईंदा शाहपुर में शाहपुर वारा ईंदा ख़ुदा जो कसम हुसैन उहा 1,000,000 नबी तरबियत जे लाइ
सभिनी सब्र जी तलकीन कई सभिनी मुबारकूं इन महबूब करीम के महबूब तुझे बच्चे जे शहादत जो दुख जरूर आहे तकलीफ जो दुख जरूर आहे पर मुबारक थी जो दिल पर पुत्र तुझे मैदान मधाए ॾेखारियो इमाम अली मकाम जा आशिक़ो हज़रत हुसैन जी मोहब्बत में चढ़वारो नबी करीम जे सारा तादाकात बचे जो एॾो वॾो शान आहे एॾो वॾो इम्तिहान आहे जो कई रातियूं हुजनि कई टाइम हुजनि जो बयान थिए दुरूद पढ़ो हिकिड़ो ॻाल्हि करे वठां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सहाबी को फरमाए नबी पाक जो तमाहत तो दिल में शान कयो रात नमाज थी वनी जमात थी वनी उन का मुस्तफा करीम सा निजी कचहरी वनी कया हर कदी दिल चौंदी न बा दिल वाले मन सा के रोया का सुखोया तो मां आयस समाई थी वई असहाबी पंहिंजे घर में हलिया विया नबी भी पंहिंजे हवेली ॾे विया तो सुभान अल्लाह पासे को माण्हू अचे दिल जो अची त हवेली जो शान बयान कजे मस्जिद जो शान बयान कजे मदीने जो शान बयान कजे असहाब जो शान बयान कजे छा बयान करे छा बयान कजे सहाबी फरमाए थो त मां दिल में सोचो नबी सिंह जाए दे विया सहाबी घर में विया अकेलो कचहरी करनी ही महफ़िल करनी ही कुछ अर्ज़ करना गया जिसको देखे बिठाए सताया गया जिसकी गर्दन खंजर चला इतने की बजा प्यारा पर सोना नबी असल से तो की दादा प्यारा पर समझता का माहिर साथ प्यार कंदो आया पर जे को हिन सां प्यार कंदो ते सां प्यार कंदो आया मदीने जो साईं असहाबी भी थोवा पई बचरा बाह पे तो खड़ी अत मथे तो खड़ी मार के बचेरे मदीने जो साईं अल्लाहुम्मा इन्ना हाज़ान इब्नाय व इब्ना इब्नती अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा व अहिब्बुहुमा व अहिब्बु मन युहिब्बुहुमा ए रब्बी करीम इन मुझा पुत्र है मुझे न्याणी जा पुत्र है इनन सां मुझी मोहब्बत रब तू बे मोहब्बत रख जान इनन सां मोहब्बत रख और इनन जी मोहब्बत वारे सां मोहब्बत रख जान एकरो वाक्य इन मोहब्बत जो बुधाए वठा बिल्कुल मुंह हिकिड़े शाह उन्हनि जे छांव में हिकिड़ी बिल्डिंग जे बबचरा ते वेठी जा बई भाइर बई ॻाल्हाइनि पिया हमारा दरी खोली छोड़ा के आयो छोड़ था कयो ओ सोचन हिकिड़े चए यार अलाए केरु आहे ॿिए जो ॿुधायो असां तस्लीम केरु आहियूं ॿुधायो ओ चाचा छिड़कूं न ॾे सुभान अल्लाह छिड़कूं न ॾे छा थो चए छिड़कूं न ॾे असीं मिठे मोहम्मद जा बचड़ा आहियूं या जेको तो नहीं मालक से भरी सो सैयद सराय देखो अॼु जा ॿी जाइ वेही रहिया उन पुछा त केरु आहियो हिननि ॿुधायो त नबी सिंह जा बचड़ा आहियूं सुभान अल्लाह दरी बंद करे लही आयो बिन्हीं के किचन के खड़ी घर में आ गए हद बिछाई पेरन मुबारक में कंधा लगा रहा कठी जुत्ती वठी नहीं कपड़ा धोई गुस्ल कराए अतर मखे सुमारे छॾी
पुछण था दादा केरा तो कैसा दे तो ख्याल दिया ये तो मुखबरात न पुछो केरा न पुछो चलो तो मां गुलामी ना तो तन बुधा ये सानी मोहब्बत इतवन कर ये तो आए तो करो ये बुधाई मुसल नबी को जो नबी दादी ये सदा मावेर मुसलमान आया मुसलमान कौन आया ताजर मुझे मोहम्मद और मारो तो मुझे दिल खरी पे बार बार खरी को दिल में सोच में दिल भर दे बच्चन जी गुलामी दे पे जहां आबाद कर नालो वा साईं बुधात बाकी टेम में पंज मिनट है मुआरी घरी चरिया ला कोटे बिसिया खबर ही ना आया छो और बुधो या कार पूरी सी जिका यार करने का सही मां मुसलमान है नबी से जो मानो को थव दिल के करार ना आयो गुलामी या खिदमत कया सुनिया रात पे वो पहली मामला वो तो मुसलमान पर सहन अजीब के समझो एना सुस्तो मत खाब में से तो जहन्नम में मथा और सलात रखिया खुद सलात के नबी करीम बीठा है जैसे कितने जाने सो रंग पे वही ई पे खैर सहार से मुखे बचे दियो नहीं तो केरा मुसलमान आया मुझे उम्मती है नहीं समाज मुझे उम्मती हुजी हां तो मुझे बच्चन जी कहल पवई हां नाले जो हया पवई हां लज पवई हां तो के मुझे नाले जो हया न तो छा जो मुझे उम्मतिया जागी जो ने हाय घोड़ा वो नो कराओ इस मामला के धारा जो कि परे के ने पारे वाली जान में आहे बगैर मुसलमान उन्हें जो साथ अहल बेत में घबटी ना जो नो कराया ई जो घबवायो तरके खरकाइन था फिक्री आयो ओ हिंदू ओ काफिर तुम जो छा ऐसे बनेरा काफिर काफिर नचा जुबान बंदे कर ई छोकर मुकर दीजा जरिए मती जहे नबी रात तो के पुलिस सलाह का मोद आया हुआ और न के कर मुंह पढ़ा मुसलमान बनाए जन्नत दई खरी महबूब जी बचन जी खिदमत करिया गुलामी दी दिया नबी से दुआ ही मौला इनन सा मुहजी मोहब्बत मुझे मोहब्बत रखो इनन साथ मोहब्बत रखो पर इनन जी मोहब्बत पान खाद मोहब्बत अल्लाह फरमाए इन्नल्लाह युहिब्बुल्लज़ीना युक़ातिलूना फी सबीलिही सफ़्फ़ा कअन्नहुम बुनियानुम मरसूस जेके मुंहिंजे राह में लाइन लगाए रहंदा आहिनि उन्हनि सां मां प्यार रखंदो आहियां मोहब्बत रखंदो आहियां मुंहिंजे सां रब जो प्यार असांजो बेड़ो ई पार अल्लाह खे मुंहिंजो चवण अव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम।